बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम स्टूडेंट, हाउ आर यू? आई होप तव्हां बिल्कुलु ठीकु हूंदा। अॼु असां पढ़ंदासीं नाइंथ जी इंग्लिश जी। नाइंथ जो इंग्लिश जी बुक आहे इंग्लिश बुक, ठीकु आहे, 1 फॉर क्लास 9। उनजो फस्ट जेको यूनिट आहे उहो स्टार्ट थो थिए ऐं उनजो असां लेसन जी रीडिंग कंदासीं। डिफ़िकल्ट वर्ड खे अंडरलाइन कंदासीं, वरी उहा मीनिंग असां कढंदासीं, ठीकु आहे। अचो त शुरू था कयूं। रीडिंग टेक्स्ट द लास्ट सरमन ऑफ होली प्रॉफिट सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। आख़िरी खुतबो असांजे प्यारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो। अवर होली प्रॉफिट हज़रत मोहम्मद रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, द मैसेंजर ऑफ अल्लाह, द लास्ट ऑफ द प्रॉफिट्स। अवर होली प्रॉफिट हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, असांजो प्यारे नबी हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, द मैसेंजर ऑफ अल्लाह, अल्लाह जो पैगाम पहुचाईंदड़, द लास्ट ऑफ द प्रॉफिट, नबियुनि में आख़िरी नबी हुआ, पीस बी अपॉन हिम एंड अपॉन हिज फैमिली, हुननि ते रहमत हुजे अल्लाह जी ऐं हुन जे ख़ानदान ते, एंड कंपेनियन ऐं हुन जे पोइलॻनि ते। was born in 571 AD मक्का, जेको पैदा थियो हुयो 571 हिजरीअ में मके में, सऊदी अरेबिया में। इन नोबेल कुरैश फैमिली, हिकु आला कुरैश जे ख़ानदान में। द कुरैश used to worship idols and did not believe in one God. The Quraysh used to worship idols and did not believe in one God. कुरैश उन वक़्तु जेको आहे बुतनि जी पूॼा कंदा ऐं हिकु ख़ुदा खे न करे मञींदा हुआ। अवल होली प्रॉफिट सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आस्क्ड द कुरैश नॉट टू वर्शिप देयर फॉल्स गॉड्स। असांजो प्यारे नबी हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो कुरैश खे त हू बुतनि जी कूड़नि ख़ुदानि जी पूॼा न कनि। फॉल्स गॉड यानी कूड़ा ख़ुदा। He told them that he was the prophet of Allah. हिननि खे ॿुधायो त ही ख़ुदा जो नबी आहे, and asked them to accept Islam and to worship the one and only true God. And asked them, ऐं हुननि खे चयाईं, to accept Islam, इस्लाम क़बूल कयो, and to worship the one and only true God, ऐं हिकु अल्लाह ऐं हक़ीक़ी ख़ुदा खे मञो, उन जी इबादत कयो। Most of them refused to accept Islam. उन्हनि मां घणनि इस्लाम क़बूल करण खां इनकार कयो। refused माना इनकार कयो। They thought that he was against their gods and their ancestors. They thought, उन्हनि सोचो, that he was against their gods, त ही हुननि जे ख़ुदानि जे उबतड़ थी वियो आहे, उन्हनि जे ख़िलाफ़ थी वियो आहे। and their ancestors, ऐं हुननि जे अबनि ॾाॾनि जे। ancestors हूंदा आहिनि अबा ॾाॾा, जेके पोयां जेका पीढ़ी हूंदी आहे उन्हनि खे ancestors चइबो आहे। They opposed this new faith so much that the Holy Prophet ﷺ had to ask the believers to migrate to Yathrib. They opposed his new faith, इन करे हिन जे करे हिन जा ही सभु मुखालिफ़ थिया, यानी जे असरब जा जेके बि कुरैश हुया उन जा सभु मुखालिफ़ थिया। so much that the Holy Prophet सल्लल्लाहु अलैहि वसल्लम had to ask the believers, पंहिंजे पोइलॻनि या मञण वारनि खे, believers पोइलॻ जेके उन्हनि खे मञींदा हुया उन्हनि खे चयो to migrate to यथरब, त हू हितां लॾे हलनि या हितां माइग्रेट हिन शहर खे छॾे हलनि। यथरब ए सिटी 320 किलोमीटर 200 माइल्स नॉर्थ ऑफ मक्का, हिकिड़ो शहर हुयो जेको मके में 320 किलोमीटर या 200 माइल जेको आहे सो नॉर्थ मके जे साइड हुयो। बट विथ टाइम as many people started accepting his message and converting to Islam, but with time
जीअं जीअं टाइम गुज़रंदो वियो, एज़ मैनी पीपल स्टार्टेड एक्सेप्टिंग हिज मैसेज, घणा माण्हू हिन जे ॻाल्हि खे सम्झण लॻा एंड कन्वर्टिंग टू इस्लाम, ऐं इस्लाम क़बूल करण लॻा। द कुरैश बिकेम more aggressive and started making attempt on his life. The Quraysh became more aggressive. ऐं कुरैश उन वक़्तु इन ॻाल्हियुनि जे करे हू तमामु घणो गुस्से में अची विया, एग्रेसिव गुस्से में, माना हिकिड़ी नफ़रत मची विया, एंड स्टार्टेड मेकिंग अटेम्प्ट ऑन हिज लाइफ, ऐं हुन जे ज़िंदगीअ जे ख़िलाफ़ु अटेम्प्ट माना हमला करण लॻा हुननि जी ज़िंदगीअ ते या पाण सॻोरनि ते या उन्हनि माण्हुनि पोइ लॻनि ते। हैंस वैन द होली प्रॉफिट हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गॉट पॉजिटिव सिग्नल फ्रॉम यसरब, जॾहिं पाण सॻोरा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु माना सुठे पॉजिटिव सिग्नल इशारो मिलियो यसरब जे तरफ़ां, अकम्पेंड बाय हिज फेथफुल फ्रेंड हज़रत अबू बकर, हुन जो तमामु हिकु सचो दोस्त हज़रत अबू बकर जे तरफ़ां, अबू बकर सिद्दीक़ जे तरफ़ां, माइग्रेट देयर, त ही होॾां जेको आहे सो लॾे विया या हितां हलिया विया। आफ्टर 8 days जर्नी, माना 8 ॾींहंनि जे सफ़र खां पोइ, ही रीच द आउटस्कर्ट्स ऑफ यसरब ऑन 28 June 622 AD। he reached the outskirts of यसरब, ही यसरब जे ॿाहिरां वञी पहुता ऑन 28 जून 28 जून 622 AD 622 हिजरीअ में। बट ही डिड नॉट इंटर द सिटी डायरेक्टली, पर ही जेको आहे सिधो शहर में दाख़िल न थिया। ही स्टॉप्ड एट ए प्लेस कॉल्ड कुबा, ही हिकिड़ी जॻह ते रहिया तरसिया जंहिंखे कुबा चइबो आहे। ए प्लेस सम माइल्स फ्रॉम द मेन सिटी, हिकिड़ी जॻह आहे मेन शहर जे कुझु किलोमीटर अॻु में। एंड बिल्ट ए मॉस्क देयर, ऐं हिन हुते रही करे हिकिड़ी मस्जिद ठाही। ठीकु आहे, हाणे हिन खे असां ॾिसंदासीं त ही हिते तव्हां हिन खे ॾिसोसि, हिन में कुझु डिफ़िकल्ट वर्ड आहिनि जिन खे मां जेको आहे सो हाईलाइट्स कयो आहे, तव्हांखे ॿीहर हुन जी माना ॿुधी आहे। इन खां अॻिते असां जेको आहे सो पढ़ंदासीं इंशाअल्लाह वरी नेक्स्ट वीडियो में। टिल देन अल्लाह हाफ़िज़।